अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम। गाड़ी पंचर बेंचर थी वई आहे त आउं पंचर न कढंदो आहियां, तव्हां हलिया वञो। ए भाऊ, तोखे कंहिं चयो मां पंचर कढाइण आयो आहियां? पोइ तूं छा लाइ आयो आहीं? आउं त शइ वठण आयुसि, मूं वटि त गाॾी ई कोन्हे। मूं सोचियो मन गाॾी हुजेसि पंचर थी वई हुजे। तो ईअं छो सोचो त मूं वटि गाॾी आहे पंचर थी वई आहे? छो जे माण्हू ईंदा आहिनि मूंखे चवंदा आहिनि पंचर कढी ॾे, आउं पंचर कढण वारो थोरी आहियां। तूं पंचर वारो कोन्हे? न, पोइ तूं छा आई? ॾिसी कोन पियो ही दुकान आहे, तो वटि गाॾी छो कोन्हे? गाॾी मूं वटि छो कोन्हे? गाॾी मूं वरिती ई कोन्हे। तूं हाणे हिकिड़ी मुंहिंजी सलाह वठि। हा, तूं हिते पंचर वारो थी, हिते दुकान कढ, पंचर जो सामान कर। हिते इलाही गाॾियूं आहिनि, गाॾियूं पंचर थियो वञनि। ए भाऊ, मां पंचर जो दुकान छो हिते कढां? मुंहिंजो पंहिंजो खीर जो कारोबार आहे। पोइ तूं हींअर छा लाइ आयो आहीं हिते? मूंखे बुख लॻी हुई, मचिस पे सोचियमि पियो त बिस्किट वठी खायां। पोइ तोखे बुख छो लॻी? मूं सुबुह नाश्तो कोन कयो हो। नाश्तो छो कोन कयो? माई ॾिनो ई कोन। माई 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 तुंहिंजी शादी थियल आहे? शादी थियल आहे तॾहिं त एॾियूं उबतियूं ॻाल्हियूं पिया करियूं। माना तो साम्हूं मूं वांगुरु कुते वारी थींदी आहे घर? हा बिल्कुलु। ॾींहं में घणा चकर थींदी अथई? हो ॾिस पंचर वारो पियो अचे। ॾींहं में घणा चकर थींदी अथई? मुंहिंजो त महीने वारो पैकेज थियल आहे। बाबा तो तो हिते छा लाइ आयो आहीं? मूंखे ख़बर ई कान्हे त मां छा लाइ आयोसि हिते। मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थी वियो हो न, तॾहिं हिते आयोसि। वञाई थो, वञे। हेॾा के पंचर वारे खे न मोकिलिजा।